नाजिया शागिर तंजीम निशात जमायत लोहारी शरीफ ज़िला बदीन तरफ़ां पहिरीं ज़िला काउंसिल बराए तंज़ीमी साल 2024-25 ईस्वी जो इजलास चेयरमैन ज़िला काउंसिल ज़िला सदर नबीबुल्ला कोरिजो जी सदारत में निशात लाइब्रेरी में थी गुज़रियो, जंहिंजी कार्रवाई ज़िला बदीन जे जनरल सेक्रेटरी मोहम्मद रिज़वान टालपुर हलाई। काउंसिल में सभिनी यूनिटनि लोहारी शरीफ, खान साहब अब्दुर्रहमान, नूर मोहम्मद कोरिजो, बानो कोरिजो, तलार ऐं सिटी बदीन, जॾहिं त ज़िले बदीन जे ज़ैली इदारे वर्किंग कमेटी सां गॾोगॾु ज़िले बदीन पंहिंजूं प्लानिंग्स प्रोजेक्टर जी मदद सां PPT स्लाइड्स जे सूरत में पेश कयूं, जंहिंजो तफ़सीली जाइज़ो पिणु वरितो वियो, जंहिं बाद ज़िले तरफ़ां सभिनी यूनिटनि ऐं ज़ैली इदारे खे मुख़्तलिफ़ असाइनमेंट्स ॾिनियूं वयूं। काउंसिल में ज़िला नायब सदर मोहम्मद दानिश टालपुर, जॉइंट सेक्रेटरी फारूक अहमद कोरिजो, फना सेक्रेटरी अब्दुल अज़ीज़ ढुणिजो ऐं प्रेस सेक्रेटरी अदील अहमद टालपुर ऐं यूनिटनि जा उहिदेदार पिणु मौजूदु हुआ। सदारती ख़िताब में ज़िले सदर जो चवणु हो त निशात ज़िला बदीन जा सभई यूनिट हमेशह तारीख़ साज़ कारकर्दगी करे ॾेखारींदा रहिया आहिनि। इंसानी प्लानिंग्स मां असां पुर उमीद आहियूं त हू भरपूर जोश ऐं जज़्बे सां तंज़ीमी मिशन जी हासिलात जारी रखंदा।